नाज़रीन बी अवां सां ख़बर शेयर कंदासीं मोरे मां जिते सोलंगी ऐं अबड़ा बिरादरी में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं मोरो मां जिते सोलंगी ऐं अबड़ा बिरादरी में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो आहे, 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त इलाइक़ो नो गो एरिया बणिजी वियो आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं मोरो मां जिते सोलंगी ऐं अबड़ा बिरादरी में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं अयाज़ सोलंगी खां। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मोरो भरिसां दर्ज थिया खवट ज़मीन जे मालिकी जे तकरार सां सोलंगी अबड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में फायरिंग थी, जंहिं खां पोइ इलाइक़ो लोगो एरिया बणिजी वियो। सोलंगी बिरादरी जा 8 खां वधीक जेको आहे माण्हू ज़ख़्मी थी विया, जिन खे फौरी तौर ते मोरो अस्पताल मुंतक़िल कयो, जिथां खे नवाब शहर रेफर कयो आहे। इतला ते डीएसपी मोरो परेशान करे वाक़ई वारे पुछियो, जॾहिं अबड़ा बिरादरी जा सवे हथियारबंद ज़मीन ते पहुतल आहिनि। उन मौक़े ते सलीम सोलंगी ॿुधाए थो 8.5 एकड़ ज़रई ज़मीन मुंहिंजी आहे, जंहिं अॼु सुबुह मुंहिंजा हारी कमु करे रहिया हुआ त सरवर अबड़ो जेको वकील आहे उनजे सवे हथियारबंद माण्हुनि मुंहिंजे हारी जे मथां फायरिंग करे उन्हनि खे यरगमाल बनायो, उनखे सख़्तु तशदुद जो निशानो बनायो आहे। उन मुतालबो कयो त फौरी तौर ते जेको आहे माना अबड़ा बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां इंसाफ़ करे ज़मीन खां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। ॿिए तरफ़ अबड़ा बिरादरी जो चवणु आहे त हीअ ज़रई ज़मीन असांजी आहे ऐं जेको आहे सोलंगी बिरादरी बिना जवाब जी ज़मीन असांजी फबाइण चाहे थी। जॾहिं त हिन वक़्तु डीएसपी मोरो अब्दुल्ला लाखे भारी पुलिस तफ़रीह सां बाक़ी वारे हंधि मौजूदु मोर्चा बंदि आहे। अबड़ा बिरादरी जेके सोलंगी बिरादरी जा ज़ख़्मी आहिनि उहे अस्पताल रेफर कया विया आहिनि। जी वॾी महिरबानी अयाज़ सोलंगी अपडेट्स करण लाइ।